सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान नशरियात में अमा के भली का चमा थी हमेशा जियां अमा जी मेज़बान शाज़िया करीम अमा जी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद कयां थी त अमा सभई बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो ऐं रमज़ान जो ही भलारो महीनो तमामु सुहिणे नमूने गुज़री रहियो हूंदो। यकीन कयो त हिन महीने जी ख़बर ई न पई, एहसास ई नथो पियो थिए त कीअं ही जल्दी जल्दी गुज़रंदो थो वञे, त हीउ महीनो महिमान अथव। जेतिरियूं नेकियूं समेटे वठो था, समेटे सघो था, ओतिरियूं नेकियूं समेटियो ऐं तौबा करे सघो था त तौबा कयो, छो त हीउ महीनो बख़्शिश जो बि आहे, निजात जो बि आहे, रहमत जो बि आहे। तमामु घणियूं हिन महीने जूं फज़ीलतूं बि आहिनि। ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं, बाक़ाइदा सिलसिले खे बि असां शुरू कंदासीं, पर उन खां पहिरियों अमा खे ॿुधाईंदी हलां त हिन नशियात खे अवां ताईं पहुचाइण में सभ खां पहिरियों ताउन हासिलु आहे करशी जामे शीरी वारनि जो। सहरी हुजे या इफ़्तारी हुजे, मशरूब जी ज़रूरत हमेशह हूंदी आहे ऐं करशी जामे शीरी हिकिड़ो बहितरीनु इंतख़ाब आहे। त मां अव्हांखे इहा सलाह ज़रूरु ॾींदसि त तव्हां करशी जामे शीरी जो इंतख़ाब कयो। उन खां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं ऑलपर्स क्रीम तमामु बहितरीनु आहे, सिहत बख़्श आहे ऐं जंहिं बि ताम में अव्हां हिनखे इस्तेमालु कंदो, ख़ासि करे चाट या अॼुकल्ह कुकड़ जो बोर्ड जेकॾहिं सुठो ठाहिणो हुजे, क्रीमी ठाहिणो हुजे त उन में बि इस्तेमालु करे सघो था। ॿियूं बि इलाही कहिड़ियूं कहिड़ियूं अॼुकल्ह डिशेस अची वियूं आहिनि, त उन में क्रीम जो इस्तेमालु जेकॾहिं अव्हांखे पसंदि आहे त पोइ अव्हां करे सघो था। ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। उन खां पोइ टेलीनोर 4G वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं टेलीनोर 4G इंटरनेट जी स्पीड अॼुकल्ह जेकॾहिं सुठी आहे त पोइ हर को माण्हू ख़ुशि आहे। जेकॾहिं इंटरनेट जी स्पीड चङी न आहे ऐं थोरो डाउनलोडिंग में टाइम थो लॻे त पोइ कावड़ तमामु घणी वधी थी वञे। त जेकॾहिं अव्हां चाहियो था त कावड़ काबूअ में हुजे त पोइ अव्हां टेलीनोर 4G जो इंतख़ाब करे सघो था। तमामु सुठी स्पीड आहे। उन खां पोइ डायमंड सुप्रीम फोम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं निंड जेकॾहिं पुरसुकून ईंदी सुठे गदे ते त पोइ लाज़िम आहे सॼो ॾींहुं सुठो गुज़रंदो ऐं उन खां पोइ जेको ॾींहं जो वहिंवार आहे उहो बि सुठो हलंदो। तव्हां इंतख़ाब करे सघो था डायमंड सुप्रीम फोम जो। उन खां पोइ शारजा कुकिंग ऑयल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। समोसा, पकोड़ा या अहिड़े क़िस्म जूं शयूं अव्हांखे तयारु करणियूं आहिनि ऐं सिहत जो बि ख़्यालु रखिणो आहे त पोइ अव्हां इंतख़ाब कयो शारजा कुकिंग ऑयल जो। सिहत जी सिहत ऐं ताम जा ताम ऐं सुठे नमूने अव्हां कुक करे सघो था सभिनी शयुनि खे। उन खां पोइ एनेक्स होम अप्लायंसिस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। एनेक्स वारनि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे तमामु बहितरीनु आहिनि ऐं चङो वक़्तु बि उन्हनि मां कढी सघो था। ब्लेंडर आहे, ग्राइंडर आहे या ॿियूं अहिड़े क़िस्म जूं रंधिणे में इस्तेमालु थींदड़ जेके शयूं आहिनि उहे तमामु घणियूं बहितरीनु आहिनि। उन खां पोइ सोगो वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं सोगो जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे बि तमामु बहितरीनु आहिनि ऐं तमामु मयारी आहिनि। उन खां पोइ सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। सिंध जो शान आहे, सिंध जी सुरहाण आहे ऐं नवां रिश्ता जोड़े थी। उन खां पोइ फलक बासमती राइस वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं ऐं हमेशह रमज़ान में 2-3 भेरा त बिरयानी तयारु थींदी आहे। त जेकॾहिं चाहियो थियूं त अव्हांजी बिरयानी जी सभई तारीफ़ कनि त पोइ अव्हां फलक बासमती राइस जो इस्तेमालु ज़रूरु कजो। ऐं सहकारी बि आहिनि, सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं। उन खां पोइ सुपरस्टार मोटरसाइकिल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं तमामु बहितरीनु मोटरसाइकिल्स सुपरस्टार वारनि जूं हूंदियूं आहिनि ऐं चङो वक़्तु निकिरी वेंदो आहे, छो त अॼुकल्ह अव्हां ॾिसो मुख़्तलिफ़ कंपनीज़ अहिड़ियूं आहिनि जिन जूं बाइक्स एतिरियूं सुठियूं नथियूं निकिरनि। सो बहरहाल सुपरस्टार्स वारनि जूं जेके मोटरसाइकिल्स आहिनि उहे तमामु बहितरीनु आहिनि। त थोराइता आहियूं सुपरस्टार मोटरसाइकिल्स साइकिल वारनि जा। उन खां पोइ हबीब ऑयल मिल्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं बेक पॉलर वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। बेक पॉलर जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे बि सिहत बख़्श आहिनि। उन खां पोइ कोहिनूर चांहि वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं चांहि जेकॾहिं कड़क ऐं
बहितरीन खपे, जंहिंजो रंग बि सुठो हुजे, त पोइ अवां कोहिनूर जो इंतख़ाब करे सघो था। उन खां पोइ वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं। जेकॾहिं मुनासिब रक़म में सुठो घर मिली वञे, सुठी जॻह ते मिली वञे, त बाक़ी छा खपे। छो त अॼुकल्ह हर कंहिंजी नीड इहा ई आहे त कम अज़ कम पंहिंजो घर हुजे, भले पोइ नंढड़ो ई हुजे पर सुठो हुजे। त मयारी घर वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं। उन खां पोइ रूह अफ़ज़ा सालनि खां वठी असांजे घरनि में इस्तेमालु थींदो थो अचे ऐं रूह अफ़ज़ा जो जेको ज़ाइक़ो आहे उहो तमामु बहितरीनु आहे। त रूह अफ़ज़ा जो इंतख़ाब बि अव्हां करे सघो था। उन खां पोइ महिराण स्पाइसिस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं। चटपटी चाट हुजे, को सुठो कोरमो ठाहिणो आहे, बिरयानी अव्हांखे जेकॾहिं ज़ाइक़ेदार खपे, त पोइ अव्हां महिराण स्पाइसिस जो इंतख़ाब करे सघो था। हर्बियन हर्बल फार्मा वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं। उन खां पोइ प्रोटीन जूस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं। ॿार हुजनि या वॾा हुजनि, जूस हर कंहिंजी पसंदि हूंदी आहे ऐं ख़ासि करे रमज़ान जे महीने में ॿारनि जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो आहे। नंढा नंढा जेके पितिकड़ा ॿार हूंदा आहिनि, त हाणे उन्हनि खे छा ॾिजे, त उन्हनि जे लाइ अव्हां प्रोटीन जूस वठी ऐं फ्रिज में रखी छॾियो, जंहिं महिल ॿार अव्हां जो ज़िद करे अव्हां उनखे पीआरे सघो था। ठीकु आहे। उन खां पोइ फास्टर मोबाइल एसेसरीज़ वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं ऐं हिन महीने में बेहतियाती तमामु घणी थींदी आहे। असीं जॾहिं इफ़्तारी कंदा आहियूं त उन ई वक़्तु समोसा बि हूंदा आहिनि, पकोड़ा बि हूंदा आहिनि, रोगनी ग़िज़ा बि हूंदी आहे, जंहिंजे करे मादो ख़राबु थी पवंदो आहे। त अव्हां इन्हनि मामलनि खां बची सघो था ऐं हाशमी इस्पगुल जो इस्तेमालु करे सघो था। हाशमी इस्पगुल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं। उन खां पोइ जेकॾहिं निमको जा शौक़ीन आहियो त मुगलिया निमको जो इंतख़ाब करे सघो था। इंटरफूड वारनि जे सहकार जा पिणु तमामु घणा थोरा आहियूं। इंटरफूड वारनि जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे बि तमामु घणा मयारी ऐं सुठा आहिनि। उन खां पोइ पांडा केमिकल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं ऐं ईद अचण वारी आहे, ख़ूबसूरत नज़र अचण जो शौक़ु त यकीनन सभिनी खे हूंदो आहे। तव्हां इंतख़ाब करे सघो था फेस फ्रेश जो, अदियूं बि ॿाहिरि बि। ठीकु आहे। उन खां पोइ मीज़ान LED लाइट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोरा आहियूं। आख़िर में आहे मलका फूड द क्वीन ऑफ टेस्ट। मलका फूड बि तमामु बहितरीनु आहे। मलका फूड जा जेके प्रोडक्ट्स आहिनि उहे बि तमामु बहितरीनु आहिनि। तव्हांखे जेको प्रोडक्ट्स पसंदि हुजे अव्हां उनजो इंतख़ाब करे सघो था। सभिनी सहकारी कंपनीज़ जी तमामु घणी थोराइती आहियां, जिन जो सहकार हिन नशियात खे अॻिते वधाइण में आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे मां कुझु साहु खणां ऐं न थोरी देरि खां पोइ पटे था वठूं साहु बि। महिमाननि सां मुलाक़ात कराइण बि त ज़रूरी आहे। यकीनन असांजा जेके सांगीड़ा हिन महिल ॾिसनि पिया, उनखे इंतज़ारु हूंदो आहे त हिन नशियात में अॼु केरु महिमान हूंदो ऐं कहिड़ो मौज़ू हूंदो, कहिड़ी ॻाल्हि ते या कहिड़े टॉपिक ते अॼु कचहरी थींदी। त अॼु मुख़्तलिफ़ टॉपिक्स आहिनि ऐं उमेद कयां थी त अव्हां खे हीअ नशियात तमामु घणी पसंदि ईंदी। ऑडियंस खे बि भली कार चवां थी, अव्हां सभिनी खे भली कार चवां थी ऐं साण में भली कार चवंदासीं पंहिंजे मौज़ज़ महिमाननि खे। त सभ खां पहिरीं जेका शख़्सियत हिते कही आई आहे, माशाल्लाह असिस्टेंट प्रोफेसर आहिनि दावा अकेडमी बैनुल अक़वामी इस्लामी यूनिवर्सिटी इस्लामाबाद जा शहज़ाद चन्ना साहब। अस्सलाम वालेकुम। अव्हां खे भली कार चऊं था, असां ख़ैरियत सां आहियो ऐं वॾा पंहिंजा मां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो। ऐं व्यूवर्स, उन खां पोइ जेका शख़्सियत आहे माशाल्लाह उहे CEO आहिनि, एप्टिक जा एजुकेशनिस्ट आहिनि ऐं ट्रेनिंग ऐं डेवलपमेंट जे हवाले सां उन्हनि जाम कमु कयो आहे, अञा बि कंदा रहनि था। भली कार चऊं था इक़बाल यूसुफ शेख साहब खे। अस्सलाम वालेकुम सर। अव्हां खे भली कार चऊं था ऐं रमज़ान जूं वाधायूं बि अव्हां खे हुजनि। लख थोरा अव्हां जा जो मां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आयो। व्यूवर्स, उन खां पोइ असांजे हिन घर जो भाती मौजूदु आहे, तमामु मिठड़ो ऐं तमामु बहितरीनु आवाज़ु आहे साईं जन जो ऐं अंदाज़ सुभान अल्लाह। भली कार चऊं था हाजी मखणे फ़क़ीर खे। अस्सलाम वालेकुम। अव्हां खे भली कार चऊं था ऐं उन खां पोइ सना ख़्वाम मौजूदु आहे मोहम्मद वकार हुज़ूरी। अस्सलाम वालेकुम। अव्हां खे भली कार चऊं था ऐं वॾा अव्हां सभिनी जा जो अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिन नशियात में मौजूदु आहियो। सभ खां पहिरियों जीअं त शुरूआति हमेशह इन खां पहिरियों इस्माइल साहिबु हिन नशियात में असां सां गॾु हुयो ऐं हाणे हाजी मखणे फ़क़ीर जॉइन कयो आहे। त शुरूआति में जेकॾहिं अव्हां जी इजाज़त हुजे त हाजी मखणे फ़क़ीर जे आवाज़ में हमदे बारी ताला ॿुधिजे ऐं बाक़ाइदा हमदे बारी ताला सां नशियात खे अॻिते वधाइजे। बिस्मिल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। असांजो मौला तू, असांजो मालिक तू,
असांजो मौला तू असांजो मालिक तू असांजो तू खुदा ला इलाहा इल्लल्लाह 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 असांजो ख़ल्क़ी दड़ो असांजो ख़ालिक तू असांजो ख़ल्क़ी दड़ो असांजो ख़ालिक तू असांजो तू खुदा ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तमाम मिठड़ी आवाज़ें तमाम सुहिणे अंदाज़ सां माशाअल्लाह हमद बारी ताला सां हिन नशाद जो बाक़ायदा सां आगाज़ कयो ऐं रमज़ान मुबारक जे बाबरकत महीने जे हवाले सां असांजे नशियात में रोज़नि जे हवाले सां रमज़ान जे हवाले सां रहमतुनि बरकतुनि ऐं फ़ज़ीलतुनि जे हवाले सां कचहरी थींदी आहे। अॼु असां ख़ासि करे इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं त हिन बाबरकत महीने में या हूअं बि आम ज़िंदगीअ में हर इंसान जो ॿिए इंसान ते कुझु हक़ आहे, कुझु हक़ आहिनि, त कुझु उन ते रोशनी विझंदो त कहिड़ा हक़ आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वाहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। जीअं त ही रमज़ान मुबारक भलारो महीनो आहे, बिल्कुलु बेशक, ऐं हिन भलारे महीने में रोज़ा जेको रोज़ो रखण जो मक़सदु आहे, जेको फ़लसफ़ो आहे, उहो सिर्फ़ु इहो न आहे त तव्हां रोज़ो रखण सां तव्हां हर शइ मां रुकिजी वञो। उन फ़लसफ़े पोयां हीअ ॻाल्हि बि साम्हूं आहे त तव्हां रोज़े सां ॿियनि जे हक़नि जो बि ख़्यालु कयो ऐं तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त तव्हांजे मथां कहिड़ा कहिड़ा हक़ आहिनि। शरीयत मूजिबि हर इंसान जे मथां जेको आहे उहो 4 हक़ आहिनि। अच्छा, सभ खां पहिरियों अल्लाह ताला जो हक़, हुकूकुल्लाह, इनके अल्लाह जो हक़, अल्लाह ताला जो हक़। हाणे अल्लाह ताला जा जेको हक़ आहिनि जेके उहो सभ खां पहिरियों आहे तव्हां उते ईमान आणो। अल्लाह जे मथां तव्हांजो कामिल ईमान हुजे, इहो सभ खां पहिरियों बुनियादी हक़ आहे। ऐं उनखां पोइ इबादतूं अचनि थियूं, अक़ाइद अचनि था। अक़ाइद खां जॾहिं तव्हां ईमान आंदो मुस्लमान थियो त हाणे तव्हांजे मथां इबादतूं फ़र्ज़ थी वियूं। हाणे इबादतुनि में पोइ जेके 5 बुनियादी रुकन आहिनि इस्लाम जा, इहे 5 इबादतूं या 5 रुकन जेके आहिनि इहे तव्हांजे मथां फ़र्ज़ थी वियूं आहिनि। इहे अल्लाह ताला जा तव्हांजे मथां हक़ आहिनि। हाणे इन हक़ में इहो आहे त अल्लाह ताला तव्हांजे मथां निमाज़ फ़र्ज़ कई आहे, तव्हांखे निमाज़ पढ़णी आहे। इन निमाज़ पढ़ण जे हवाले सां तालीमात मौजूदु आहे। इन हवाले सां इहा बि आहे त जॾहिं माण्हू सही आहे, चाक आहे, ठीकु आहे त हू पंहिंजो वक़्तु मुक़ररु वक़्तु मथां निमाज़ पढ़े। पर जेकॾहिं को मरीज़ आहे, को सफ़र ते आहे त उन में अल्लाह ताला वरी रिआयत रखी आहे त हू जेको आहे मरीज़ आहे त वरी पंहिंजे मर्ज़ खां निजात खां पोइ निमाज़ पढ़े। सफ़र में आहे त निमाज़ घटि थी वञे थी पई। इन खां अलावा जेके इहे अरकान आहे, निमाज़, रोज़ो, ज़कात, हज, अल्लाह ताला जूं इबादतूं आहिनि। इहे बंदे जे मथां अल्लाह ताला जा हक़ आहिनि, जिन में गुंजाइश बि आहे, जिन खे अदा बि करिणो आहे। ऐं इहो अल्लाह ऐं बंदे जे विच में पंहिंजो तालुक़ु आहे।
बिल्कुलु हाणे जेकॾहिं असां अल्लाह ताला जो हक़ सही नमूने अदा कंदासीं, उनजे मथां कामिल ईमान आणींदासीं, इबादतूं असीं पूरियूं कंदासीं, त ही असां पंहिंजो अल्लाह ताला जो हक़ जेको आहे अदा करे छॾियो। बेशक इन में जेकॾहिं नमाज़ ॾिसो तमामु घणी आसानी आहे, जेकॾहिं तव्हां बीह नथा पढ़ी सघो था वेही पढ़ी सघो था पिया, वेही नथा पढ़ी सघो त अवां इशारनि जे वसीले बि नमाज़ अदा करे सघो था, पर असां वटि बहाना जाम हूंदा आहिनि। बाबा वक़्तु कोन मिलियो, अॼु नौकिरीअ में बिज़ी हुयसि, अॼु मानी पचाईंदे थोरी देरि थी वई, इन करे नमाज़ रहिजी वई। यानी जीअं पाण ॿुधायो त जीअं अल्लाह ताला चयो आहे त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून, अल्लाह ताला इंसान ऐं जिन खे जॾहिं पैदा कयो पंहिंजी इबादत लाइ, त उन इबादत जे लाइ पोइ ही इबादतूं जेके आहिनि इहे अल्लाह ताला जा जेके हक़ आहिनि, हुकूकुल इबाद, असां सभ खां पहिरियों शरीयत में जन 4 हक़नि जी ॻाल्हि कयूं था पिया। सभ खां पहिरियों जेको आहे हुकूकुल आहे, जंहिंमें अल्लाह ताला जा हक़ आहिनि, अल्लाह ताला जा हक़ इहे अल्लाह ताला जा हक़ उहे आहिनि जेके फ़राइज़ आहिनि उनजी बजावरी कजे, ऐं जेके मुनकर आहिनि, जेके बुरायूं आहिनि उनखां रुकिजी वञनि, इहो अल्लाह ताला जो जेको आहे हुकुम बि आहे, शरीय जो हुकुम बि आहे। इहो सभ खां पहिरियों बुनियादी हक़ आहे। ॿियो जेको हक़ आहे उहो आहे हुकूकुल इबाद, यानी ॿाननि जे मथां, ॿाननि जे पाण में जेको आहे हिक ॿिए जा हक़ आहे। हाणे इहे हक़ अहिड़ा आहिनि जीअं तव्हांजो यानी पंहिंजे घर खां तव्हां शुरू कयो, तव्हां पंहिंजे पाड़े खां शुरू कयो, तव्हां पंहिंजे ऑफिस खां शुरू कयो, तव्हां पंहिंजे मोहल्ले खां शुरू कयो, पंहिंजे शहर खां, जेको माण्हू हिकु माण्हू ॿिए माण्हू जो पंहिंजो लेन देन जो मामिलो आहे, उनजो पाण में ॻाल्हि ॿोल जो मामिलो आहे, उनजो जेको मामला सॼा आहिनि इहे हिक ॿिए जा हक़ आहिनि। उन मां इहो आहे त हाणे तव्हां अल्लाह ताला जा हक़ अदा कया, तव्हां उनजे मथां ईमान आंदो, ईमान आणण खां पोइ तव्हां पंहिंजो जेको इबादतुनि वारियूं फ़राइज़ जेको तव्हां पंहिंजा पूरा अदा कया, उन खां पोइ उनजे हूंदे जेकॾहिं तव्हां ॿाननि जा हक़ अदा पूरा न कया तव्हां गुनाहगार थी वेंदव। बल्कि अल्लाह साईं चए थो न त मां पंहिंजा हक़ माफ़ करे सघां थो, पर पंहिंजे ॿाननि जा नथो माफ़ करे सघां। हुकूकुल इबाद जी वरी हैसियत आहे। हुकूकुल इबाद ईअं सम्झो दीन जो जेको आहे मग़ज़ आहे, दीन सॼो जेको दीन जी जेका इमारत आहे जेके तव्हां खणी चओ उहो सॼी हुकूकुल इबाद जे मथां आहे। दीन बि त इंसानियत सां आहे न, इंसानियत सां, इंसानियत जे बहितरीन ज़िंदगी ऐं तर्ज़ अमल जो नालो मज़हब आहे। मज़हब तॾहिं इंसान जे लाइ तकलीफ़ कयो थो वञे त जे इंसान हिकिड़ी डिसिप्लिन में अचे, ज़िंदगी खे सोने इंसान उन तर्ज़ अमल में ईंदो, जॾहिं उन ईमान आंदो, अल्लाह जा हक़ अदा कया, उनखां पोइ ज़ाहिर जिते रहणी कहिड़ी आहे, जिते तव्हां रहो था, लाज़मी तौरु इहो ज़रूरी आहे तव्हांजो जेको वास्तो आहे, तव्हांजो जेको तालुक़ आहे ॿिए हिकिड़े फ़र्द सां पवंदो। उहो फ़र्द तव्हांजो ख़ानदान जो बि थी सघे थो, तव्हांजो पाड़ेसरी बि थी सघे थो, तव्हांजो दोस्त बि थी सघे थो, तव्हांजो कोई बि। हाणे उन हवाले सां ॿई शरीयत में जेको आहे हक़ ॿुधाया विया आहिनि, तव्हांजे उन उज़वनि खां उहो महफ़ूज़ रहे, तव्हांजी ज़बान जी जेको आहे शर खां उहो महफ़ूज़ रहे, तव्हां उन सां जेको आहे कूड़ न ॻाल्हायो, तव्हां उन सां मामले में जेको आहे सचाई इख़्तियार कयो, तव्हां उन सां ईमानदारी सां तव्हांजो जेको आहे उन सां वर्ताव पेश अचो। हाणे इहे जेके सभु शयूं आहिनि उहो अचे थो हदीस में हिकिड़ो त क़यामत जे ॾींहुं ईअं थींदो त हिकिड़ो को फ़र्द जेको आहे बानो पेश कयो वेंदो, उनजा जेको आहे अमल तमामु घणा हूंदा, उनजूं इबादतूं तमामु घणियूं हूंदियूं, रियाज़तूं तमामु घणियूं हूंदियूं, उनजो जेको आहे पर छा हूंदो उन सां गॾो गॾु हुन कंहिंखे इज़ायो हूंदो, कंहिंखे गार गंद कई हूंदी, कंहिंखे तकलीफ़ पहुचाई हूंदो, पंहिंजे ज़बान सां, पंहिंजे हथनि सां, पंहिंजे अमल सां। दिल आज़ारी जी का माफ़ी न आहे, जेसिताईं उहो बंदो पाण माफ़ नथो करे। वधीक इन ते रोशनी विझूं था, अञा 3 जेके हक़ आहिनि उन्हनि ते असां तफ़सीलन ॻाल्हाईंदासीं, पर यूसुफ साहब बि हिते मौजूदु आहे, कुझु कचहरी उन्हनि सां बि थी वञे। सर सभ खां पहिरियों त ॿुधाए त रमज़ान मां जो कीअं पियो गुज़रे? अल्हम्दुलिल्लाह, माना बिल्कुलु फर्स्ट क्लास आहिनि, अल्लाह साईं जूं रहमतूं ऐं बरकतूं। असल में तव्हां बि ॾिठो हूंदो त रमज़ान खां अॻु में त मौसम काफ़ी सख़्तु हो, पर जीअं ई अल्हम्दुलिल्लाह रमज़ान शुरू थियो ऐं पहिरें रोज़े जी एंड ताईं तव्हांजो टेम्परेचर 7-8 डिग्रीज़ घटिजी वियो। अॼु त माना मींहुं वारी मौसम पई मालूम थिए त ॼण इजो मींहुं उठो। बिल्कुलु, अलाह करे त इहा बि रहमत सभिनी ते नाज़िल थिए। बहरहाल एप्टिक सां मुंहिंजी वाबस्तगी आहे, त कुझु एप्टिक जे सरगर्मियुनि जे हवाले सां ॿुधाईंदो त हिन में कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि? एप्टिक सां बिल्कुलु, एप्टिक बेसिकली असां वोकेशनल एजुकेशन सां असांजो वास्तो आहे, ऐं मोस्टली फोकस असांजो आहे कंप्यूटर एजुकेशन, यानी कि सॉफ्टवेयर डेवलपमेंट सां। ऐं मक़सदु असांजो इहो आहे त असां पाकिस्तानी यूथ खे ऐं स्पेशली फोकस कंदे सिंध खे, असां जेकॾहिं असांजो मेजर फोकस सिंध में, त उन पाकिस्तानी यूथ खे असां स्किल्स ॾियूं, हुनर ॾियूं, त जीअं उहे प्लेसेबल थी सघनि। हाणे
उन्हनि खे असां हुनर मुख़्तलिफ़ आहिनि, वाडको बि हुनर आहे, किचन जो बि, बोर्ची खाने जो बि हुनर आहे, कुझु बि हुनर थी सघनि था, पर असांजो मेनली फोकस जेको आहे उहो सॉफ्टवेयर इंजीनियरिंग साइड ते आहे, IT जी साइड ते आहे। छो त इहा हिकिड़ी अहिड़ी फील्ड आहे जेका तव्हांखे उहे फैसिलिटीज़ प्रोवाइड थी करे त तव्हां घर वेठे सॼी दुनिया सां कनेक्ट थी सघो था। जीअं तव्हां हींअर इंट्रो में 4G जी ॻाल्हि कई, टेलीनॉर 4G जी, बिल्कुलु। त बेसिकली अॼु जेकॾहिं दुनिया हिकिड़ो ग्लोबल विलेज थी चुकी आहे, अॼु हितां वेही करे असां अमेरिका में फेस टाइम ऐं व्हाट्सएप ऐं उन थ्रू सेकेंड्स बि न आहिनि, मक़सदु यू आर लाइव, मक़सदु डिले बि न आहे हाणे। हा, त इहो सभु कुझु जेका इनेबिलिटी आहे बेसिकली इहा IT जे बदौलत आहे। ऐं उन में असांजा माण्हू, असांजो जेको नौजवान आहे उहो पंहिंजो रोल कीअं प्ले करे, ठीकु आहे, ऐं उहे कीअं अॻियां अचनि, ऐं उन में असां उन्हनि खे जेको आहे सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जे तरफ़ लाड़ो उन्हनि जो आणण जे लाइ कोशा आहियूं। ऐं इन करे असां अल्हम्दुलिल्लाह एपटेक बेसिकली हूअं त हिकिड़ो वर्ल्ड वाइड फ्रेंचाइज़ इंस्टीट्यूट आहे, असांजो 40 मुल्कनि जे अंदरि ब्रांचिस आहिनि। माशाअल्लाह। हा, ऐं पाकिस्तान में असांजो हिन वक़्तु 46 ब्रांचिस आहिनि, पूरे पाकिस्तान में 46 आहिनि, ऐं जंहिंमें असांजूं 20 कराची में आहिनि। माशाअल्लाह, वॾो रेशो कराची। हा, कराची। ऐं उन खां अलावा पोइ तव्हां वेंदो त असांजूं 2 हैदराबाद में, हिकिड़ी जामशोरे में, मीरपुर ख़ास में, टंडो आदम में, मोरो में, ऐं उमरकोट में, नवाबशाह में, सखर में, लाड़काने में। त माना इहो असांजो मेजर जेको फुटफॉल आहे उहो सिंध जे अंदरि। ऐं मुंहिंजो पंहिंजो फोकस ख़ासि करे इहो मुंहिंजो हमेशह ख्वाब बि आहे त अलाह करे असांजे माण्हुनि खे इन तालीम जी अहमियत जो अंदाज़ो थिए, एहसास थिए, ऐं असां उहा महिनत कयूं बि पिया। बल्कि साहब मुंहिंजे ख़्याल में हाणे थी चुको आहे, छो त तक़रीबन अमां ॾिसो फेसबुक आहे या डिफरेंट जेके साइट्स आहिनि, त उते हाणे अर्न कीअं कजे असांजो नौजवान इन पासे बि अचे पियो घर वेठे। ऐं ख़ासि करे जीअं असांजो सिंधी मुआशिरो ऐं जनरली पाकिस्तानी मुआशिरे में बि जेको असां औरतुनि जे हवाले सां, छोकी नियाणियुनि जे हवाले सां असां थोरा रिज़र्व आहियूं त भई नियाणियूं ॿाहिरि कीअं निकिरनि, ट्रेवल कीअं कनि, नौकिरियुनि जी जॻहियुनि ते कीअं पहुचनि, परावनि मर्दनि वटि वञनि। त IT जी फील्ड अहिड़ी आहे जेका हिननि खे उहो मौक़ो थी प्रोवाइड करे त उहे इहो इल्मु हासिलु करे घर वेठे, कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, कंहिं ऑफिस जी ज़रूरत न आहे, घर वेठे करे ऐं 100 न 1000 न लखें रुपया महीने ते कमाए। अॼुकल्ह त ऑनलाइन बिज़नेस जो दौर आहे, ऑनलाइन बिज़नेस जो दौर आहे। तव्हां घर वेठा आहियो, घर वेही तव्हां अमेरिका वारनि सां ॻाल्हाईंदो, तव्हां यूरोप सां ॻाल्हाईंदो, उतां वारा तव्हांखे कमु ॾींदा ऐं तव्हां हितां कमु कंदव। तव्हां उन्हनि खे कमु करे इंटरनेट जे थ्रू, ईमेल जे थ्रू, व्हाट्सएप जे थ्रू कमु डिलीवर कंदव। हू तव्हांखे जेको आहे सो ऑनलाइन मनी ट्रांसफर जे थ्रू पैसा मोकिलींदा। किथे पंहिंजे कमरे खां बि ॿाहिरि वञण जी ज़रूरत न आहे। सही, माना वेठे वेठे सिर्फ़ु आङुरियुनि जी टिप्स ते तव्हांखे हर शइ मिली सघे थी। यकीन कयो, मूं काफ़ी अहिड़ा ॾिठा आहिनि ब्लॉगर्स जेके बिलियनियर्स आहिनि, हिन बिलियंस में हू कमाइनि था। इन जे लाइ थोरो दिमाग़ जो इस्तेमाल बि ज़रूरी आहे। ॾिसो, स्किल क़ुरान शरीफ़ में सूरह कसस में हिकिड़ी आयत आहे, उन जो मफ़हूम कुझु ईअं आहे त तव्हां उन्हनि खे हायर कयो जिन वटि स्किल्स हुजनि, स्ट्रेंथ हुजे। हूअं त तर्जुमे में आहे त जिन वटि स्ट्रेंथ हुजे ऐं हू हुजे ट्रस्ट वर्दीनेस हुजे, यानी कि क़ाबिल एतबार हुजनि, एतमाद हुजनि, ऐं प्लस में स्ट्रॉन्ग। हाणे स्ट्रॉन्ग जो मक़सदु बॉडी बिल्डिंग न आहे, स्ट्रॉन्ग जो मक़सदु आहे त हू पंहिंजे स्किल जे हिसाब सां एतिरो स्ट्रॉन्ग हुजनि त जीअं माना हू तव्हांजे हिकिड़े सुठे कमु अची सघनि। त बेसिकली उते बि फोकस जेको आहे सो स्किल्स ते आहे। त असां उनखे बल्कि उहे बि हाणोके दौर में डिग्रियुनि जी का हैसियत रही कोन्हे। या त तव्हां खटो ठाहियो, चटणी ठाहियो, हाणे अॼुकल्ह माज़रत सां इहे वर्ड्स यूज़ करणा था पवनि, छो त डिग्रीअ जी हाणे का एसेट डॉक्यूमेंट खां सवाइ कुझु कोन रही आहे। स्किल्स न आहिनि, तव्हां कुझु बि न। तव्हां ॾिसो, दुनिया जूं जेके वॾियूं कंपनियूं आहिनि न, गूगल आहे, माइक्रोसॉफ्ट आहे, एप्पल आहे, इन्हनि त अनाउंसमेंट करे छॾी आहे त असांखे 4 ईयर जी डिग्री खपे ई न, बैचलर डिग्री खपे ई न, असांखे खपे। हाणे ॻाल्हि इहा आहे न त तव्हां जेकॾहिं रंधिणे में वेठा आहियो ऐं तव्हां चओ था मूंखे कढ़ाई सुठी ठाहिणी ईंदी आहे, त तव्हां ठाहे ॾेखारींदव। जे तव्हांखे कढ़ाई ठाहिणु अचे थी त छा मां तव्हांखे डिग्री पुछंदुसि त बाबा तूं सिखियो किथे, पढ़े किथे?
ऐं तो डिग्री कढी आहे, तूं ग्रेजुएशन होम इकोनॉमिक्स में कई या न कई, शेफ में ट्रेनिंग कई या न कई, त न बेसिकली इट्स ऑल अबाउट स्किल्स। त इन ठीक, सो तालीम भी तमामु घणी ज़रूरी आहे, पर तालीम सां गॾोगॾु जेकॾहिं स्किल्स न आहिनि त अॼोके दौर में पंहिंजो पाण मञाइणु तक़रीबन नामुमकिन थी चुको आहे, छो त हीअ अॼुकल्ह दुनिया जहिड़े पासे ॾे वञे पई त हीअ तालीम जी त लाज़िम आहे, हिकिड़ी अहमियत रही आहे, पर हीअ जंग आहे ब्रेन जी, तव्हां पंहिंजे दिमाग़ खे केतिरो इस्तेमालु था कयो, छो त हाणे क्रिएटिव माइंड्स जी ज़रूरत आहे। त कोशिशि कयो त कुझु स्किल्स बि अव्हां सिखो ऐं पंहिंजे दिमाग़ खे क्रिएटिव ठाहियो ऐं बहितरीन तरीक़े सां यूटिलाइज़ कयो। हर इंसान जे अंदरि अलाह साईं का न का सलाहियत रखी आहे, उहा सलाहियत कहिड़ी आहे अव्हां खे पाण तलाश करणी आहे। जेकॾहिं उन सलाहियत ते वर्क कंदो त अव्हां उन सलाहियत खे सुठे नमूने इस्तेमालु करे सघो था ऐं सुठो कमाए बि सघो था पंहिंजे उन स्किल जे वसीले। जेको तव्हां सुठो करे सघो था उहो कयो। सही, बाक़ी हाणे ॿेर ते चढ़ी ऐं माण्हू मथे वेही रहिजे त अलाह साईं पाण ई ॾींदो, ईअं न आहे थींदो। हथ पेर माण्हू हणंदो, थोरो चुरंदो पुरंदो, कमु कंदो, जुस्तजू कंदो त महिनत सां सभु कुझु मिलंदो आहे। बहरहाल असां अॻिते वधाईंदासीं सिलसिले खे ऐं हक़नि जी ॻाल्हि पई हले त इंसान मथां कहिड़ा हक़ आहिनि, ॿिनि ते रोशनी विझी अची विया। ऐं ॿियो आहे नफ़्स जो, यानी पंहिंजे बंदे जे पंहिंजे नफ़्स जो हक़ आहे, यानी नफ़्स मां मुराद इहो आहे त इंसान जो जेको पंहिंजो जिस्म आहे, हाणे इन जा बि हक़ आहिनि। ख़ासि तौर ते आम तौर ते माण्हू सिर्फ़ु इहो सम्झंदा आहिनि त हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद इहे ॿ वॾियूं शयूं आहिनि, पर किताबनि में बि इहो ई पढ़ायो त नफ़्स जेको आहे इंसान जो इहो बि घुर्जाओ आहे त हीअ वक़्त ते जेको आहे हिन जी खाद खुराक जो बंदोबस्तु कजे, हिन खे जेको अलाह ताला जेका हिन जे ईमान आणण खां पोइ जेका रूहानियत जी जेका ज़रूरत आहे उहा हिन जी जेको आहे नशूमा थिए। असां छा कंदा आहियूं आम तौर ते इन पंहिंजे जिस्म जो जेको हक़ आहे उहो अदा न कंदा आहियूं, यानी उन मां मुराद इहो आहे त ख़ासि तौर ते सिहत ॾे मुंहिंजो इशारो आहे त पोइ असांजा ग़लति तसवुरात आहिनि, यानी हद खां वधीक असीं मुशक़त कंदा आहियूं, जिस्म जे मथां भार विझंदा आहियूं। जॾहिं त अलाह ताला क़ुर में चयो त ला युकल्लिफुल्लाहु नफ़्सन इल्ला वुसअहा, यानी हर नफ़्स जे मथां अलाह ताला पंहिंजे उन जुसे मुताबिक़ उन सम्झ खां वधीक भार न रखियो आहे, पर उन फितरी कानून खां हटी करे असीं कोशिशि कंदा आहियूं, असीं अहिड़ियूं शयूं कंदा आहियूं जेके ख़ासि तौर ते न थियणु घुरिजनि। मिसाल तौरु यानी तव्हांजो सुम्हण जो जेको आहे हिकु टाइम आहे त ॾींहुं जेको आहे तव्हांजे कमकार जो आहे, राति तव्हां जेको आराम जो आहे, पर असां उन अलाह ताला जो जेको फितरी कानून आहे उनजे उपतर हलंदा आहियूं, राति जगंदा आहियूं, ॾींहुं सुम्हंदा आहियूं। हाणे इहो जिस्म जे मथां हिकिड़ो तव्हां यानी मुशक़त था विझो, जबर था कयो पिया, त अलाह ताला चए थो त इहो नफ़्स जेका हक़ आहिनि पंहिंजो पाण ते, उन खां अलावा इनखे अगरि तव्हां ॿिए पासे वठी वञो, ख़ासि तौर ते रुहबानियत ॾे, त कई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके वंझंदा न आहिनि ऐं झंगनि में बियाबाननि में हलिया वेंदा आहिनि। हाणे सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, अतहूरो शत्रुल ईमान, ईमान जो हिकिड़ो हिसो आहे, उनखे तव्हां ख़ासि तौर ख़्यालु रखो त अलाह ताला चए थो इहो बि तव्हांजे नफ़्स जो तव्हांजी जान जो हक़ आहे, तव्हां उनखे साफ़ सुथरो रखो, पंहिंजो तव्हां उनखे ख़्यालु रखो। त टियों जेको हक़ आहे नफ़्स जो, पंहिंजे जान जो जेको आहे इहो अलाह ताला चयो आहे त इंसान हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद खां पोइ नफ़्स जेको आहे पंहिंजो पाण उनजो जेको हक़ जो ख़्यालु रखे। ऐं चौथो जेको अहम आहे, चौथे ते बिल्कुलु असां सां कचहरी कंदासीं, पर छा आहे त वक़्तु महदूद हुजण जे करे अदे मोहम्मद वकार हुज़ूरी खे बि मौक़ो ॾियणो आहे, इन थिए वरी माशाल्लाह एॾे कुर्ब मंझा हू बि अक़ीदत जा गुल निशावर करणु चाहिनि था, त बिस्मिल्लाह। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐ सुबह जी हवा ओ बादे सबा ओ सबा, ऐ सुबह जी हवा ओ बादे सबा, अजी मदीने वनी मुंहिंजो न्या पोड जा, ए सुबह जी हवा ए बादे सबा। ऐ खुदा जा लाडला ऐ दिल रुबा दिल बर नबी, तेरा गमे बेरा के काराग तू रह बर नबी, वगमल वकोड़े आविधो बारो कचा बागुर नबी।
नबी इल्तिजा मंजूर कर या मुस्तफा है इल्तिजा ए सुबह जी हवा अल्लाह इहे दर्द भरिया अल्फाज बुधी ॾाढो रोंदी आ दिल दर्द भरी इहे दर्द भरिया अल्फाज बुधी ॾाढो रोंदी आ दिल दर्द भरी महबूब मुंहिंजा वेंदो से मरी जे हेलन मुंहिंजी बागवरी पोइ दीदार में देर न कर दिल बर मत अग में वञे दम निकिरी ऐ सुबुह जी हवा ओ बादे सबा अजी मदीने वञी मुंहिंजो न्यापो ॾिजां ऐं सुबुह जी हवा ऐं को चवे ग़लत हाणे मदीने हलो हलो मदीने हलो हलो मदीने हलो हलो मदीने हलो अल्लाह को चवे ग़लत हाणे मदीने हलो हिया रखी सिक सजण जी सीने हलो घर बच्चा बार सब कुछ घोरे अदा हल मखणा सजो ॾेह डोरे हलो ऐ सुबुह जी हवा ओ बादे सबा जी मदीने वञी मुंहिंजो न्यापो ॾिजां ऐ सुबुह जी हवा सुभान अल्लाह माशाल्लाह तमाम सुहिणे नमूने वहाँ अक़ीदत जा गुल निछावर कया रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में ऐं तमामु सुहिणो माशाल्लाह मां जो अंदाज़ अलाह साईं अञा वधीक मां खे तरक़ी ॾिए ऐं हूअं बि हिन माहे मुक़दस में दुआ जे लाइ जॾहिं बि हथ खणो त सभिनी मरीज़नि खे बि यादि कजो सभिनी खे यादि कजो ऐं इहा दुआ ज़रूरु कजो त जिन जी मदीने वञण जी हसरत आहे मालिक साईं करे त उन्हनि जी इहा हसरत पूरी थिए ऐं आमीन ज़रूरु चवंदा कयो छो त आमीन सां बि दुआ रब ताईं पहुची वेंदी आहे बहरहाल साईं जो वक़्तु आहे साईं ॾांहुं वधंदासीं हीअ नशियात मां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी ऑलपर स्क्रीम ऐं टेलीनो 4G जे ताउन सां मिलूं था मुख़्तसिर ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान 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 जी व्यूवर सलाम रमज़ान नशियात में वरी मां सभिनी खे भली कार चऊं था हीअ नशियात तव्हां जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी ऑलपर स्क्रीम ऐं टेलीनो 4G वारनि जे ताउन सां ऐं ताउन महिमाननि जो बि हूंदो आहे ऐं ॿिनि नवनि महिमाननि असांखे हिन नशियात में जॉइन कयो आहे उन्हनि खे भली कार चवंदासीं सभ खां पहिरियों नाथखा आहे जिन असांखे जॉइन कयो आहे कारी सफ़ीउल्ला पीरज़ादो साहिबु अस्सलाम वालेकुम अव्हां खे भली कार चऊं था ऐं उन खां पोइ हमाद उवैसी साहिबु जॉइन कयो आहे अस्सलाम वालेकुम अव्हां खे भली कार चऊं था वॾा वड़ मुंहिंजा ख़ासि वक़्तु अव्हां कॾहिं हिते आया आहियो सब का पहिरियों हमाद उवैसी साहब आपसे दरख्वास्त करूंगी कि आप इस महफिल में नातिया कलाम पेश करें माइक आपके हवाले बिस्मिल्लाह बना के मांगो तुम अपना दामन बिछा
के मांगो तुम अपना दामन बिछा के मांगो दिलों को कासा बना के मांगो करीम आका अज़ीम दाता के दर पे कोई कमी नहीं है करीम आका अज़ीम दाता के दर पे कोई कमी नहीं है गदाओ आंसू बहा के मांगो गदा ओ आंसू बहा के मांगो हुजूर देंगे ज़रूर देंगे तुम अपना दामन बिछा के मांगो तुम अपना दामन बिछा के मांगो हुजूर देंगे ज़रूर देंगे दिलों को कासा बना के मांगो अल्लाह सुभान अल्लाह बहुत खूब ऐं वाक़ई हिन माह मुक़दस में हर दुआ पूरी थींदी आहे ऐं हिकिड़ी अपील मां सभिनी खे इहा कंदसि जॾहिं बि दुआ में अॼु मां हथु खणूं त अली बख्श अब्बासी नंढड़ो आहे बालिकड़ो आहे जेको कैंसर जे मर्ज़ में मुब्तला आहे त उनखे पंहिंजे दुआउनि में ज़रूरु यादि कजो त अलाह साईं उन्हनि खे जल्दी सिहतयाब करे जल्दी शिफ़ा ॾिए ऐं सभिनी मरीज़नि जे लाइ बि दुआ कयो त अलाह साईं उन्हनि खे जल्दी सिहतयाब करे छो त जीउ ख़ुशि त जहान ख़ुशि जेकॾहिं जीउ ख़ुशि न आहे त पोइ हीअ दुनिया ई वीरान लॻंदी आहे त इन करे सभिनी जे लाइ दुआ कजो ऐं सभिनी खे पंहिंजी दुआ में ज़रूरु यादि रखिजो ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं इक़बाल यूसुफ शेख साहिबु मौजूदु आहे जिन जो एपटेक सां तालुक़ु आहे एजुकेशनिस्ट बि आहिनि ऐं ट्रेनिंग प्रोग्राम्स बि हलाईंदा आहिनि सर ट्रेनिंग्स जे हवाले सां जेकॾहिं अव्हां खां पुछे त ट्रेनिंग्स में छा छा शयूं आहिनि जेके सेखारियो पिया ट्रेनिंग एंड डेवलपमेंट में ॾिसो जनरली त जीअं मां पहिरीं बि चयो त असांजो फोकस जेको आहे सो IT साइड ते ऐं IT में बि स्पेशली जेकॾहिं ॾिठो वञे त सॉफ्टवेयर इंडस्ट्री पर उन सां गॾु गॾु असां जेके ॿियूं ट्रेनिंग्स बि करायूं था छो त उहे माण्हू जेके ज़रूरी न आहे त हर को IT सेवी हुजे जेको हर कंहिंखे IT उनजो कप ऑफ टी हुजे या उन्हनि जी एजुकेशन जे हवाले सां त असां उन्हनि जे लाइ बि काफ़ी अपॉर्चुनिटीज़ रखियूं आहिनि जीअं असां वटि जेको आहे सो हॉस्पिटैलिटी जे हवाले सां यानी कि उहे माण्हू जेके होटल मैनेजमेंट जे अंदरि जेके तव्हांजा डिफरेंट जेको आहे सो रेस्टोरेंट्स फ्लोर मैनेजर्स ऐं रेस्टोरेंट मैनेजर्स थी विया इवन हता कि वेटर्स ताईं त उहे माण्हू जेके एतिरा पढ़ियल लिखियल न आहिनि त उन्हनि खे असां ट्रेन करे ग्रूम करे ऐं उहो उन्हनि खे उन जी ट्रेनिंग कराईंदा आहियूं त जीअं उहे वञी करे एम्प्लॉयबल थी सघनि बजाए इन जे जो फुज़ूल टाइम गुज़ारनि बिल्कुलु अदब आदाब छा हूंदा आहिनि कि वॾे जॻह ते बीहण जा किथे बीहण जा ऐं सर्विस करण जा उन खां अलावा रिटेल मैनेजमेंट आहे रिटेल मैनेजमेंट में असां जीअं स्टोर मैनेजमेंट थी थिए वॾा वॾा बुटीक्स आहिनि ऐं वॾा स्टोर्स आहिनि त उन जे अंदरि जेके तव्हांखे सेल्स गर्ल्स ऐं सेल्स बॉयज़ मिलंदा आहिनि त उन्हनि जी बि ट्रेनिंग्स सिर्फ़ु ट्रेनिंग ई ॾींदा आहियो या उन्हनि खे मार्केट बि ॾींदा आहियो छो त समटाइम्स ईअं हूंदो आहे त ट्रेनिंग त थी वेंदी आहे पर वरी को मार्केट कोन हूंदो आहे त हाणे उहे पंहिंजी उन क़ाबिलियत खे यूटिलाइज़ किथे कनि इलाही सुठो सुवालु आहे असांजो हिकिड़ो प्लेसमेंट सेल आहे जंहिंमें असां हर स्टूडेंट खे फोकस कंदा आहियूं ऐं उन्हनि जी जॾहिं कोर्स कंप्लीट थियनि था या ट्रेनिंग कंप्लीट थियनि थियूं त असां उन्हनि जे लाइ जॉब्स जे लाइ उन्हनि जे मुख़्तलिफ़ उन्हनि जे रिलेवेंट इदारनि सां ॻाल्हाईंदा आहियूं सपोज़ जेकॾहिं IT सां रिलेटेड आहे त सॉफ्टवेयर हाउसिस सां असां उन्हनि जी प्लेसमेंट कराईंदा आहियूं जेकॾहिं तव्हांजो रिटेल मैनेजमेंट सां त असां मुख़्तलिफ़ जीअं चेन स्टोर्स आहिनि हेॾा सारा असां उन्हनि सां उहे असांजी पार्टनरशिप में आहिनि उन्हनि खे असां चवंदा आहियूं प्लेसमेंट पार्टनर्स त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते किथे किथे कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि माण्हू प्लेस थी सघनि था मक़सदु इहो ई आहे त नौजवाननि खे एम्प्लॉयबल कजे उन्हनि खे जॉब करणु जहिड़ो कजे या
ॿियो आहे त एंटरप्रेन्योरशिप कजे, अहिड़ो माना उन लेवल ते हुननि जी ट्रेनिंग कजे त जीअं हू पाण पंहिंजो बिज़नेस शुरू करे सघनि, ठीकु, चाहे उहो सॉफ्टवेयर में हुजे या ॿी कंहिं इंडस्ट्री में। ठीकु आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। न त अक्सर ईअं हूंदो आहे त उहा ई ॻाल्हि वापसि अचूं त स्किल बि हूंदी आहे समटाइम्स, तव्हां वटि सॼियूं ट्रेनिंग्स बि तव्हांजूं वतलियूं हूंदियूं आहिनि, पर मार्केट तव्हांखे न मिलंदो आहे त तव्हां हाणे छा कयो अॻिते? असां कोर्सिस असां बेसिकली स्टूडेंट्स फोकस ई उन्हनि खे कंदा आहियूं या उन्हनि ट्रेनिंग्स ऐं कोर्सिस खे कंदा आहियूं जिन जी मार्केट में डिमांड हूंदी आहे। ठीकु, ऐं गवर्नमेंट ऐं प्राइवेट सेक्टर मिली करे कमु करे पियो या ही गवर्नमेंट जी तरफ़ां आहे? न, ही प्राइवेट आहे। गवर्नमेंट वारा पंहिंजी जॻह ते इनिशिएटिव्स जेके वठनि था, पर नेचुरली गवर्नमेंट जो हालात तव्हांखे ख़बर आहिनि त उते वोकेशनल एजुकेशन खे अॼु बि शायदि हलाइण वारा पाण बि कोन सम्झी सघिया आहिनि, ऐं उनखे जेको आहे सो असांजी जनरली जेको असांजी सिंध में एतिरो शऊर न आहे त वोकेशनल एजुकेशन खे सम्झनि त स्किल्स केतिरो। तव्हांखे ख़बर आहे त कैनेडा या तव्हां यूरोप में या इवन मिडल ईस्ट में तव्हां जॉब्स जे लाइ वञो था, तव्हां ग्रेजुएशन जी डिग्री खणी वञो, शायदि तव्हांखे नाकामी थिए या इलाही मुश्किल थींदी जॉब हासिल करण में, पर उन जी जॻह ते सपोज़ तव्हां सर्टिफिकेट तव्हां वटि आहे होटल मैनेजमेंट जे अंदरि, ठीकु आहे, रेस्टोरेंट मैनेजमेंट जे अंदरि आहे तव्हांजो, या रिटेल मैनेजमेंट में आहे, या तव्हां कलनरी आर्ट जे अंदरि जेकॾहिं तव्हांजी जेकॾहिं सर्टिफिकेशन आहे त तव्हां इवन क्वालिफाई था कयो कैनेडियन इमिग्रेशन्स में, उन जी सर्टेन पॉइंट्स आहिनि, पर उन जे मुक़ाबले में जेके तव्हां वटि ग्रेजुएशन जी का बि डिग्री आहे त उन जो ओतिरी वैल्यू न आहे। माना डिग्री जी का ख़ासि उते हैसियत न आहे। बसि डिग्री एक्चुअली जेके ॾिठो वञे त कुझु जॻहनि ते डोर ओपनर्स आहे, बेसिकली दरवाज़ो तव्हांजे लाइ खोले थी, पर जेकॾहिं तव्हां वटि पंहिंजियूं स्किल्स ऑलरेडी आहिनि कंहिं बि इंडस्ट्री खे वठी करे, तव्हां वटि स्किल्स आहिनि त मतिलबु तव्हां मार्केट ठाहे सघो था न, तव्हां पंहिंजी मार्केट पाण पैदा कंदो। सही, तमामु सुठी ॻाल्हि आहे। इन ते मां हमेशह आम जेके असांजा रूटीन जा शोस ईंदा आहिनि उन्हनि में ॻाल्हाए चुका आहियूं त गवर्नमेंट ऐं प्राइवेट सेक्टर खे गॾिजी कमु करणु खपे, छो त हाणे जेके अलॻि अलॻि कमु कनि पिया त काफ़ी हद ताईं जेकॾहिं इशूज़ कुझु गवर्नमेंट सेक्टर में आहिनि त उहे बि रिज़ॉल्व थी वेंदा, त अलाए करे मिली कमु कनि अॻिते। बहरहाल अॼुकल्ह असांजी गिला गिबत ॾाढी वधी वई आहे, माना रोज़े जे हालत में बि हिन जी गिला हुन जी गिला, माना ॻाल्हियूं ख़तम ई नथियूं थियनि, त इन हवाले सां कुझु भला रोशनी विझंदो त इहो कहिड़ो वॾो गुनाह आहे? इहो हिकु पसंदीदा अॼुकल्ह जो जेको आहे मशग़ूलो, माना वांदा वेठा आहियूं त गिला ज़रूरु करणी आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त ग़ीबत गुनाह कबीरा आहे। बिल्कुलु। ऐं अल्लाह तबारक व तआला कई हंधनि ते ऐं ख़ासि तौर ते सूरह अल हुजरात में जेको आहे इन हवाले सां तालीमात मौजूदु आहिनि त तव्हां पंहिंजे ॿिए मुस्लमान भाउ जो जेको आहे कंहिंजी यानी बुराई तव्हां बयानु कयो, गिला कयो, ग़ीबत कयो, त उहो ईअं आहे ॼण त जीअं तव्हां पंहिंजे भाउ मुर्दा भाउ यानी मुअल भाउ हुजे ऐं उनजो तव्हां गोश्त वापरायो, ऐं उन सां अलाह ताला इन खे तशबीह ॾिनी आहे कि एॾो वॾो कुदो ऐं ख़राबु अमल आहे, ऐं इन जे बारे में सख़्तु वईद बि आई आहे, ऐं अहादीस में बि ऐं कई मौक़नि ते ॿुधायो वियो आहे त असां इन खां परहेज़ करियूं। हाणे हिन भलारे महीने में ख़ासि तौर ते जॾहिं असां सॼो ॾींहुं जीअं सौम रुकिजी वञणु आहे, जॾहिं पंहिंजो पाण खे रोज़े सां असां हुजूं, नफ़्स खे ज़ाब्ते में आणण खां पोइ बि असां कंहिं बि मजलिस में किथे बि ॿ ॼणा गणंदासीं, टे जो ज़िक्र ज़रूरु थींदो। इमाम रागिब असफ़ानी चए थो पियो त बिला ज़रूरत कंहिंजी ॻाल्हि करणु, यानी उन में जेकॾहिं उहो चए थो जेकॾहिं तव्हां टे ॻाल्हि कंहिंजी कयो था पिया, उनमें को बुराई आहे बि को पुछे बि कोन थो, तॾहिं बि तव्हां ज़िक्र कयो था त इहा गिला थी वञे। अहिड़ी ॻाल्हि करणु जेका ॿिए पंहिंजे मुस्लमान भाउ खे नापसंदि हुजे, अगरि उहा तव्हां उनजे मुंहं ते चयो त पोइ को हर्ज न आहे, अगरि तव्हां उनजी बुराई कयो था पिया ऐं उहा उनमें न आहे त इहो वरी बहतान आहे। हिकु त तव्हां गिला कयो था पिया, ग़ीबत कयो था पिया, वरी जेकॾहिं उहा ॻाल्हि अहिड़ी कयो था जेका मंजस कोन्हे ऐं उहा त पोइ इहो वरी बहतान थी वियो। इन करे इहो ख़ासि तौर ते हिन भंडारे महीने में असांखे इन हवाले सां ख़्यालु करणु घुरिजे। हिकिड़ी हदीस जेको आहे मूंखे इन हवाले सां यादि अची वई, ऐं उहो मफ़हूम मुंहिंजो इहो आहे त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मौक़े ते फरमायो त रोज़ो रखो, यानी असहाब सुगरनि खे चई, ऐं पाण करीम फरमायो त रोज़ो रखो पर इफ़्तार मूंखां पुछी करे कजो। अच्छा, पोइ रिवायतुनि में अचे थो त साहबनि जेको आहे रोज़ो रखियो, ऐं पोइ हिकु साहब बि आयो ऐं नबी साईं खे अर्ज़ु कयईं त ए अल्लाह जा रसूल, छा मां इफ़्तार कयां? पाण करीम उनखे इजाज़त ॾेई छॾी, तव्हां त रोज़ो इफ़्तार कयो।
इन मूंखां थोरो पोइ जेको आहे हिकिड़ो ॿियो साहबी आयो ऐं चई त तव्हां जूं जेको आहे बानियूं उन्हनि बि रोज़ो रखियो आहे, छा हू बि इफ़्तार कनि? त उन मौक़े ते नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाकारी यानी इनकार कयो ऐं चयूं त हुननि खे त रोज़ो ई न आहे। त उहो साहबी चवणु लॻो रोज़ो न आहे साईं, तव्हां छा पिया चओ? चए हुननि खे रोज़ो न आहे, तव्हां वञी हुन खां पुछो वञी करे त हुननि गिला ऐं ग़ीबत कई आहे ऐं खेनि चओ त उल्टी कनि के कनि। पोइ रिवायतुनि में अचे थो त उहो साहबी वियो ऐं उनखे चए तव्हां नबी साईं चयो आहे त उल्टी कयो। जॾहिं उल्टी कई त रिवायतुनि में अचे थो त रत जा नंढा नंढा दिग उनजे जेको आहे उन मां अंदरि ॿाहिरां जेको आहे निकिता ऐं उन मौक़े ते नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अगरि इन हालत में इन्हनि जी मौत अची वञे हा त इहे जेके रत जा दिग मंझसि हुआ उन्हनि जे अंदरि इहे क़यामत जे ॾींहुं इनखे जेको आहे बाहि विकोड़े वञे हा। यानी इहो एॾो जेको आहे सख़्तु आहे। ऐं ॿी हिकिड़ी रिवायत अनस बिन मालिक जी अचे थी पई त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मौक़े ते वेठा साहबा जी मजलिस हुई त ओचितो जेको आहे बदबू यानी ख़राब जेको आहे ख़राब क़िस्म जी ख़ुशबू जेको आहे बदबू उहा अची वई त साहबा कराम अर्ज़ु कयो त ए अल्लाह रसूल छा आहे? त पाण करीम फरमायो त मुनाफ़िक़नि जी हिकु जमात मुस्लमाननि जी ग़ीबत करे थी पई, तंहिंजे करे इहा जेको आहे इहा बदबू जेको आहे हिते अची वई आहे। हाणे इन हवाले सां असां ख़ासि तौर ते जेको आहे जो शिकार हूंदा आहियूं, ख़ासि तौर ते ग़ीबत कहिड़ी आहे, सही ॻाल्हि कहिड़ी आहे। हाणे मुख़्तलिफ़ शयुनि ते आलमनि लिखियो आहे इन हवाले सां वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में इंशाअल्लाह तफ़सीलन सिर्फ़ु अधु मिंट तव्हां वठंदुसि। ॾिसो न कनि ॻाल्हियुनि जंहिं ते ग़ीबत जेको आहे उहा छो सही आहे? अगरि को तव्हां खां मशवरो वठे थो, काज़ी आहे, अदालत में तव्हां पेश थिया हिते तव्हां हाणे अगरि कंहिंजी बुराई आहे बयानु कयो था इहे जाइज़ आहे। अगरि को निकाह जे लाइ तव्हां आम हालत में वेठे वेठे कंहिंजी बुराई कयो था त उहा कतई जाइज़ न आहे, उन जाइज़ आहे। वॾी महिरबानी लख थोरा मुंहिंजा शहज़ाद चना साहिब अवां हिते कही आहियो, इक़बाल यूसुफ शेख साहिब वॾी महिरबानी अवां जी अवां हिते कही आहियो, हाजी मखणो फ़क़ीर सुभाणे इंशाअल्लाह वरी तव्हां मौजूदु हूंदो, वॾा वॾा मुंहिंजा ऐं कारी सफ़ीउल्ला पीरज़ादो वॾी महिरबानी अवां जी बि, उनखे अलावा हमाद साहब वॾी महिरबानी अवां जी बि। आख़िर में अवां खां नातिया कलाम ॿुधंदासीं पर व्यूवर्स अवांखे ॿुधाईंदे लाइ त हीअ नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई कर्शी जामे शीरी ऑलपर्स क्रीम टेलीनोर 4G डायमंड सुप्रीम फोम शारजा कुकिंग ऑयल एनेक्स होम अप्लायंसेस सोगो सुरहान प्रीमियम गोल्ड डस्ट चांहि फलक बासमती राइस सुपरस्टार मोटरसाइकिल, उनके अलावा हबीब ऑयल मिल्स बेक पॉलर कोहिनूर टी वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स रूह अफ़ज़ा मेहरान स्पाइसेस हर्बियन हर्बल फार्मा प्रोटीन जूस फास्टर मोबाइल एसेसरीज हाशमी स्पगुल मोगलिया निमको इंटरफूड पांडा केमिकल फेस फ्रेश मीज़ान LED लाइट ऐं मलका फूड द क्वीन ऑफ टेस्ट वारनि जे सहकार सां हीअ नशियात अवां सभिनी ताईं पहुचाई वई। इंशाअल्लाह हयाती बग़ैर जेकॾहिं ज़िंदगी साथ न त वरी सुभाणे अवां सभिनी सां मुलाक़ात थींदी। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे पंहिंजी मेज़बान शाज़िया करीम ऐं पूरी टीम खे फ़िलहाल जे लाइ इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़। बिस्मिल्लाह। करे रब असांजा मदीने में देरा, करे रब असांजा मदीने में देरा, करे रब असांजा मदीने में देरा, उते हूं दरोज़े दे उते हूं दरोज़े दे हर हर पोफेरा हर हर पोफेरा, करे रब असांजा मदीने में देरा, करे रब असांजा मदीने में देरा। हितां जे तमोरन कवद मां थो सम्झा, हितां जे तमोरन हितां जे तमोरन कवद मां थो सम्झा, उतां जा मुक़दस अल्लाह उतां जा मुक़दस कबूतर ऐं गेरा कबूतर ऐं गेरा, करे रब असांजा मदीने में देरा, करे रब असांजा मदीने में देरा, उते हूं दरोज़े दे उते हूं दरोज़े दे घर घर पोफेरा
हर घर पुफेरा करे रब असांजा मदीने में देरा उगे भागवारियूं घिटियूं पाको आया उगे भागवारियूं उगे भागवारियूं घिटियूं पाक आया उगे भागवारियूं घिटियूं पाक आया पयाचने गिटने में पयाचने गिटने में मोहम्मद जा पेरा मोहम्मद जा पेरा करे रब असांजा मदीने में देरा करे रब असांजा मदीने में देरा दवा आहे दीदार रोज़ो नबिया जो दवा आहे दीदार दवा आहे दीदार रोज़ो नबिया जो टुटी वेंदा सारा टुटी वेंदा सारा गमन जाही घेरा गमन जाही घेरा करे रब असांजा मदीने में देरा करे रब असांजा मदीने में देरा सलामी सजण जी हफीज़ जल्द भर भी सलामी सजण जी हफीज़ जल्द भर भी विछोड़े जा मिट्टी जी अल्लाह विछोड़े जा मिट्टी जी अल्लाह विछोड़े जा मिट्टी जी बींदा अंधेरा वींदा अंधेरा करे रब असांजा मदीने में देरा करे रब असांजा मदीने में देरा उते हूँ दरोज़े दे उते हूँ दरोज़े दे घर घर पुफेरा हर घर पुफेरा करे रब असांजा मदीने में देरा करे रब असांजा मदीने में देरा Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।